नाज़रीन, सॼे मुल्क जीअं कंदकोट में बि अॼु 3 डिसंबर ते माज़ूरनि जो आलमी ॾिहाड़ो मल्हायो पियो वञे। हिन हवाले सां माज़ूरनि महबूब न्यूज़ नेटवर्क जे रिपोर्टर कुदरतुल्लाह मीराणी सां वीचार हिन रीति वंडिया आहिनि। जी अॼु पूरी दुनिया में माज़ूरनि जो अॼु आलमी ॾींहुं मल्हायो पियो वञे। अॼु 3 डिसंबर आहे। असां सां गॾु हिते प्रेस क्लब में हिकिड़ो माज़ूर मौजूदु आहे। उनखां पुछंदासीं त हू उन बाबति छा थो चवे। मुजाहिदी ॾाढो न कपिड़ा आहिनि, न छा आहे, कुझु न आहे। अलाह वास्ते असांखे मदद कयो। असांखे न पैसो मिले थो, न छा मिले थो। घर जो अचनि था, असांखे रुपयो हराम आहे। ग़रीब छा कयूं। मुजाहिदी आहे, न पैसो आहे, न छा आहे, न साइकिल आहे। फंड जेको अचनि था, असांखे माधुर न हाल ॾिसो। कपिड़ा आहिनि, न जर आहे, न लटो आहे, कुझु न आहे।